दोस्तों अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबिय्युल करीम क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल करीम फ़ी शानि हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। सब तारीफ़ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत ला ये समूरी कायनात के पैदा कर फरमायो। अर्शे जो खालिक मालिक अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत आए एक वहदहु ला शरीक लहु उन जी ज़ात ऐं सिफ़ात में जो को बि शरीक ऐं बराबर न आहे। सुभान अल्लाह। हिफाजत कंदड़ आहियूं। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत जो हुकुम आहे त जॾहिं क़ुरान पाक पढ़ियो वञे त तवज्जो सां ॿुधो वञे यानी नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बाबरकत जो अहादीस उन्हनि जा इरशादात बयान कया वञनि त अदबन इन अदब जे रियाज़ खां सय्यदुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन सय्यदुल मुरसलीन अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जा इरशादात आहिनि। तवज्जो सां ॿुधण इहो ई अदब आहे ऐं असां अहले सुन्नत वल जमाअत के अदब जो ई तरीक़ो सेखारियो वियो आहे। हत्ता के उलमा किराम इहो बि बयान फरमाईंदा आहिनि त जेकॾहिं नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जी तारीफ़ में को हम्द को नात अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ में इमामुल अंबिया जी तारीफ़ में जेकॾहिं नात चयो थो वञे त उन जो बि तवज्जो सां ॿुधणु ज़रूरी आहे छो त उन में बि नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जो अदब आहे। सुभान अल्लाह जेको दीन इस्लाम असां के सेखारियो आहे। सय्यदना इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जो इहो तरीक़ो हूंदो त जॾहिं उन जी बारगाह में को शख्स ईंदो हुयो त सभ खां पहिरियों इहो पुछंदा हुया त मसलो पुछण आयो आहे या नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जी हदीस पाक ॿुधण आयो आहे।
जेकॾहिं उन्हनि खे इहो ॿुधायो वेंदो त फ़िक़ह जो को मसलो ॿुधण आयो आहे पुछण आयो आहे त इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जन तशरीफ़ फरमा थींदा हुया ऐं मसलो बयान कंदा हुया पर जेकॾहिं उन्हनि खे इहो ॿुधायो वेंदो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत जे हदीस पाक ॿुधण लाइ के माण्हू तव्हांजे बारगाह में हाज़िर थिया आहिनि त सईदना इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जो इहो तरीक़ो हूंदो त गुस्ल करण फरमाईंदा कपड़ा पाईंदा खुशबू लॻाईंदा जुब्बो मुबारक पाईंदा इमाम मुबारक पाईंदा उन खां बाद तख्त ते तशरीफ़ फरमा थींदा हुया ऐं अगरबत्ती बारी वेंदी उन खुशबूअ सां सईदना इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जन नबी करीम अलैहिस्सलातु ज़ात बरकत जी हदीस पाक बयान फरमाईंदा जॾहिं उन्हनि खां पुछो वेंदो त इहो अदब इहो एतराम इहा ताज़ीम तव्हां छाजे करे कयो था उन्हनि जो इरशाद इहो हूंदो त नबी करीम अलैहिस्सलातु ज़ात बरकत जा अल्फाज़ मुबारक उन्हनि जी हदीस पाक बयान करण जे ई करे मां इहो तरीक़ो इख्तियार कयो आहे ऐं जंहिं तख्त ते वेही करे सईदना इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जन इमामुल अंबिया सय्यदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत जो हदीसूं बयान कंदा हुया उन ते ॿिए कंहिं बि वक़्त तशरीफ़ फरमा न थींदा हुआ मतिलबु न वेंदा हुया इहो सईदना इमाम मालिक जेके मालिकी मज़हब जा इमाम आहिनि ऐं वक़्त जा कामिल वली थी गुज़रिया आहिनि उन्हनि असांखे इहो अदब सेखारियो त जॾहिं क़ुरान पाक तिलावत कयो वञे या क़ुरान पाक जो तफ़सीर बयान कयो वञे या नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ात बरकत जो हदीसूं बयान कयूं वञनि त अदब सां ॿुधजनि ऐं जेको बयान करे उहो बि अदब सां बयान करे ऐं असां अहले सुन्नत वल जमाअत जो अदब वारो ई तरीक़ो आहे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत कुरान पाक जे अंदर कुरान पाक जे हिफाज़त जो ज़िम्मो बयान फरमायो त बेशक असां कुरान पाक खे नाज़िल फरमायो ऐं असां ई इन कुरान पाक जी हिफाज़त कंदड़ आहियूं इन आयत जे तफसीर मुताबिक क़यामत ताईं कुरान पाक में का बि तब्दीली तगय्युर फेरफी का मजलिस ते सिंगारी वई आहे इहा बि हाफ़िज़न सबोरन कुरान पाक पूरो कयो आहे ऐं इहा बाबरकत मजलिस आहे ऐं अल्लाह जे कामिल वलिन जे आराम जी जाइ आहे दुआ कयो त अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत अदब करण जी तौफीक अता फरमाए ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत जे तरीक़े इख्तियार करण जी तौफीक अता फरमाए आमीन सुभान अल्लाह अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत खे वो मौजूदो अता फरमायो आहे जो कुरान पाक अजीम शान किताब खुदा जी ज़ात इमाम अंबिया सय्यदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन अलैहिस्सलातु ज़ात बरकत के ये शरफ ये आज़मत अता फरमाई जो क़यामत ताईं अल्लाह तबारक तआला जो हुक्म सां कुरान पाक जा हाफ़िज़ मुसलमानन में थींदा पिया सुभान अल्लाह ऐं कुरान पाक जो हिफ़्ज़ करण इहा बि हिकु वॾी अज़ीम फज़ीलत आहे अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत खे अता फरमाए अक्सर माण्हुनि जे ज़बानुनि ते ईअं हूंदो आहे माज़अल्लाह त अल हाफ़िज़ु कल जाहिल माज़अल्लाह हाफ़िज़ मिसल जाहिल जे आहे सैयदना अब्दुल वाहिद सेवस्तानी रहमतुल्लाह अलैहि जन पंहिंजे किताब फतावा वाहिदी जेको उन जो मशहूर फतवा जो किताब आहे उन जे अंदर इन लफ्ज़ ॻाल्हाइण खां पाण सख़्तीअ सां मना फरमाई थो ऐं उन्हनि जी वज़ाहत इन तरह सां फरमाई आहे त जहिड़ी तरह उलमाए किराम खे अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत कुरान पाक जे तफ़ासीर जो इल्म अता फरमायो आहे अहिड़ी तरह हाफ़िज़न सबोरन जे सीनन जे अंदर जॾहिं कुरान पाक मौजूद आहे त अल्लाह तबारक तआला जे हुक्म सां इहो बि हिकिड़ो इल्म आहे यानी कुरान पाक जे अल्फाज़न आयात जो सीने जे अंदर हुजण इहो बि अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत जे तरफ़ खां हिकिड़ो अज़ीम शान इल्म आहे जेको मोमिनन जे सीनन जे अंदर मौजूद आहे इन जे करे इन लफ़्ज़ इस्तेमाल करण खां सईदना अब्दुल वाहिद सेवस्तानी रहमतुल्लाह अलैहि मना फरमाई सुभान अल्लाह त बहरहाल इन में भी हिकिड़े क़िस्म जो उन्हनि असांखे अदब सेखारियो आहे त जेकी अल्लाह तबारक तआला जे नाज़िल कयल अज़ीम शान किताब जेको सय्यदुल अंबिया खातमुन नबिय्यीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत ते लाथो वियो उन जो अदब इहो आहे त जंहिंजे सीने जे अंदर उहो किताब अचे वञे तव्हां उनखे हरगिज़ जाहिल न चओ अगरचे उहो
शरई मसाइल, शरई क़वानीन, शरीयत पाक जे कानूनन खां नावाकिफ़ अगरचे वो फ़िक़ह जे मसलन खां नावाकिफ़ ऐं हालांकि इहो भी ज़रूरी आहे मुसलमान मर्द हुजे या औरत हुजे उन लाइ बेक़दरे ज़रूरत इल्म दीन सिखण अशद ज़रूरी आहे। छाजे करे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत जी मार्फत अल्लाह जे हबीब जी नबुव्वत बाबत इल्म नबी करीम रऊफ रहीम सल्लल्लाहु अलैहि ज़ात बरकत जे रिसालत जे बारे में इल्म नबी करीम अलैहि ज़ात बरकत जे तरीके ते हलण जे बारे में इल्म एस ताईं असां उन्हनि जो तरीक़ो इख्तियार न करे सघंदासीं जेस ताईं असां खे इल्म दीन न हूंदो। यानी जेकर असां चाहियूं था त खुदा जी ज़ात जी मार्फत हासिल थिए अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत जी इताअत फरमाबरदारी असां कयूं अल्लाह जे हबीब जी गुलामी असां इख्तियार कयूं त एस ताईं असां खे इहा गुलामी हासिल न थींदी जेस ताईं सय्यदुल मुरसलीन अलैहि सलात व सलाम जी ज़ात बरकत जे शरीयत पाक असां वाक़िफ़ न हूंदासीं। छो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत इंसान ज़ात खे सिर्फ इबादत ताईं पैदा करण फरमायो आहे। खुदा जी ज़ात कुरान पाक जे अंदर ऐलान फरमाए छॾियो आहे वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मां जिन्हनि ऐं इंसाननि खे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो त सिर्फ पंहिंजी इबादत लाइ पैदा करण फरमायो। सुभान अल्लाह। यानी सिर्फ ऐं सिर्फ अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात जी तख़लीक़ जो असुल मक़सद पंहिंजी इबादत इरशाद फरमायो। हिकु दो दुरूद शरीफ। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात और जी इबादत कमा हुआ हक़ जहिड़ी तरह हक़ आहे एस ताईं असां खे हासिल न थी सघंदी जेस ताईं इल्म दीन असां खे न हूंदो। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जे अंदर इरशाद फरमायो त मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू। जेको अल्लाह जो हबीब तव्हां खे अता फरमाए उन खे वठो ऐं जेखां अल्लाह जो हबीब तव्हां खे मना फरमाए उन खां रुकजी पओ। सुभान अल्लाह। त नबी करीम अलैहि सलात जी ज़ात बरकत असां खे छा अता फरमायो आहे कहिड़ी शइ अता फरमाई अथनि एस ताईं असां खे इन जो इल्म न ईंदो जेसिताईं असां इल्म दीन हासिल न कंदासीं। नबी करीम अलैहि सलात वस्सलाम जी ज़ात बरकत असां खे कहिड़नि शयुनि खां रोकियो आहे मा नहाकुम अन्हु फंतहू जंहिंखां अल्लाह जा हबीब तव्हां खे रोकनि था उन खां रुकजी पओ। जेकॾहिं इल्म न आहे त कहिड़ी शइ खां असां रुकजूं कहिड़ी शइ ते असां अमल कयूं इहे शयूं असां खे तॾहिं हासिल थींदियूं जो नबी करीम अलैहि सलात वस्सलाम जी ज़ात और जे शरीयत पाक जो असां खे इल्म हुजे। जेस ताईं नबी करीम अलैहि सलात वस्सलाम जी ज़ात और जे शरीयत पाक जो असां खे इल्म हासिल न हूंदो एस ताईं न अल्लाह जे हबीब जे उन्हनि फरमाननि ते असां अमल करे सघंदासीं जंहिं जे बारे में उन्हनि अहकाम इरशाद फरमाया न असां उन्हनि शयुनि खां रुकजी सघंदासीं जंहिंखां नबी करीम अलैहि सलात वस्सलाम जी ज़ात बरकत मना फरमाई। असां मुसलमाननि जो हाल इहो आहे त दुनिया जे अंदर ॿार पैदा थियो वॾो थियो बालिग थियो कमाई मिल्कियतूं गॾु कयईं शादी कयईं औलाद थी वफ़ात करे सिर्फ मक़सद इंसान जो इहो ई आहे त बालिग थियण खां बाद कमाइण खां बाद निकाह थियण खां बाद औलाद थियण खां बाद औलाद जे बारे में सोचण बस। हालांकि दुनिया मज़रअतुल आखिरह दुनिया जेको आहे आखिरत जी पोख आहे जेको असां इन दुनिया जे अंदर अमल कंदासीं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत जो हुक्म सां खुदा जी ज़ात उन जो जज़ा उन जो अमल जी जज़ा ज़रूर असां खे अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। ऐं असां जो अमल अहिड़ो हुजे जो कब्रुनि मां जॾहिं उथूं त नबी करीम अलैहि सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जा गुलाम थी करे उथूं। इमामुल अंबिया सय्यदुल मुरसलीन अलैहि सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जे अहादीस मां साबित आहे त जेको शख्स जहिड़े अमल ते मरंदो आहे उन ई अमल ते जेको आहे उथंदो। सुभान अल्लाह। यानी दुनिया जे अंदर असां सोचूं त कंहिं बि इंसान खे पंहिंजी हयाती ते भरोसो न आहे को भी इंसान यो खबर न तो रखे तो मुझो मौत के वक्त ईंदो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत खुदा जी ज़ात जो फैसलो तो हर जान हर नफ्स मौत जो ज़ाइक़ो चखंदड़
ऐं कंहिंखे बि इंसान ज़ात आम माण्हुनि खे अवाम नास खे इहा ख़बर न आहे त मौत कंहिं वक़्तु ईंदो। अक्सर करे ज़हननि जे अंदरि इहो हूंदो आहे त उमिरि वॾी थींदी, उमिरि दराज थींदी, इबादतूं कंदासीं, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जी बारगाह में तौबा कंदासीं, पर कंहिंखे बि पंहिंजे उमिरि जी ख़बर न आहे। इन जे करे असांजो उहो अमल हुजणु घुरिजे जंहिंमां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात वक़्त सां नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गोसिया, उलमाए आले सुन्नत। कुरान पाक के अल्लाह तबारक व तआला अज़ीम शान मर्तबो अता फरमायो आहे। सीनन जे अंदर कुरान पाक मौजूद आहे, पर उन सां गॾु कुरान पाक ते अमल भी ज़रूरी आहे। हदीस पाक में साबित आहे त जेको हाफ़िज़ कुरान हूंदो उहो क़यामत जे ॾींहुं 10 शख़्सनि जी शफ़ाअत फरमाईंदो। सुभान अल्लाह। और उलमा किराम फरमाइनि था त उन लाइ इहो ज़रूरी आहे त उन जो कुरान पाक ते अमल हुजे, आलिम दीन हुजे, हाफ़िज़ कुरान हुजे, पर शरीयत पाक ते अमल करणु निहायत ज़रूरी आहे। यानी कुरान पाक छा थो फरमाए, कहिड़ी शइ खां मना थो फरमाए, उन ते अमल करणु मुस्लमाननि ते लाज़िम आहे। इन जे करे असां ते इल्म दीन में क़दरे ज़रूरत हासिल करणु फर्ज़ आहे। हदीस पाक में साबित आहे त नबी करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त इल्म दीन हर मुस्लमान मर्द हुजे या औरत हुजे उन ते बेक़दरे ज़रूरत फर्ज़ आहे। नमाज पढ़ण वेंदासीं, नमाज जे मसाइल खां वाक़िफ़ हुजण जो असां ते फर्ज़ आहे। रमज़ान मुबारक जो महीनो आयो, रोज़न जे मसाइल खां वाक़िफ़ हुजण असां ते फर्ज़ आहे। अहिड़ी तरह जंहिं शख़्स ते हज फर्ज़ थी वियो, हज जे बारे में अहकाम सिखण जो असां ते फर्ज़ आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं को साहिब निसाब आहे, ज़कात उन ते फर्ज़ आहे, वाजिब आहे, उन ते ज़कात जे बारे में अहकाम सिखण फर्ज़ आहे। अहिड़ी तरह ज़मीन ते ओशुर थींदो आहे, निस्फ़ ओशुर थींदो आहे। जेकॾहिं को साहिब ज़मीन आहे ऐं उन जी पैदावार थिए थी त उन ते छा असां लाइ हुक्म ख़ुदा जी ज़ात जी तरफ़ खां आहे, इमामुल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो छा हुक्म आहे, इहो ॼाण असां ते ज़रूरी आहे। जेकॾहिं इहा ॼाण असांखे न हूंदी त शरीयत पाक असांजो अमल न थी सघंदो, शरीयत पाक असांजो अमल न थींदो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असां राज़ी कीअं थींदा। हालांकि असांजी दावत इहा हूंदी आहे त असां नबी करीम अलैहिस्सलाम जा आशिक़ आहियूं। इमामुल अंबिया अलैहिस्सलाम जी मोहब्बत, उन्हनि जी मोहब्बत जी दावा असांजे ज़बाननि ते हूंदी आहे, पर दावा लाइ दलील ज़रूरी आहे। यानी जेकॾहिं असांजी मोहब्बत इमामुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन अलैहिस्सलाम सां आहे त उन्हनि जी शरीयत पाक ते अमल करणु निहायत ज़रूरी आहे। खास करे अकीदा सिखण, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत जे बारे में अकीदो मुस्लमान खे छा रखणु घुरिजे, नबूवत जे बारे में अकीदो छा रखणु घुरिजे, नबी जे बारे में असांजो कहिड़ो अकीदो रखणु, मलाइकनि जे बारे में असां छा अकीदो रखूं, अल्लाह जे किताबनि जे बारे में कहिड़ो अकीदो, जन्नत जे बारे में छा अकीदो रखणु घुरिजे, जहन्नम जे बारे में छा अकीदो रखणु घुरिजे। यानी इन्हनि समूरनि शयुनि जो इल्म मुसलमान मर्द हुजे औरत हुजे उन ते फर्ज़ आहे त ख़ुदा जी ज़ात जे बारे में अकीदो छा रखणु घुरिजे। असांखे आम मुसलमाननि खे त इहा बि ख़बर न हूंदी आहे त ख़ुदा जी ज़ात जिस्म खां पाक आहे, ख़ुदा जी ज़ात हथनि खां पाक आहे, पेरनि खां पाक आहे, जिहत खां पाक आहे, ज़मान खां पाक आहे, मकान खां पाक आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत जो शान अज़ीम ऐं आला आहे। सुभान अल्लाह। ऐं नबूवत जो शान इहो आहे, अहले सुन्नत वल जमाअत जो अकीदो आहे त नबी खे अल्लाह तबारक व तआला उहो दर्जो अता फरमायो आहे जो गैर नबी कॾहिं बि नबी जे दर्जे खे नथो पहुची सघे, न ई गैर नबी कंहिं बि नबी जे बराबर थी सघे थो। भली सहाबी हुजे, अहले बैत हुजे, गौस हुजे, कुतुब हुजे, अब्दाल हुजे, गौस ज़मान हुजे, पर अल्लाह तबारक व तआला जेको मखलूक में नबूवत जो दर्जो नबी खे अता फरमायो आहे उन नबूवत जे दर्जे जे बराबर को बि गैर नबी नथो थी सघे। सुभान अल्लाह। जेकॾहिं के मुसलमान इहो अक़ीदो माज़अल्लाह रखियो त फलाणो शख़्स गैर नबी आहे, भले सहाबी हुजे, पर नबी जे जेकॾहिं उनखे बराबर कंदो या नबी खान के अफजल करार दीदो, अल्लाह तबारक व तआला जो हुक्म सां वो दीन इस्लाम खां ईमान खां खारिज थी वेंदो, मुर्तद थी वेंदो, इस्लाम खां खारिज थी वेंदो। इन जे करे असां ते लाज़िम आहे त नबियुनि जे बारे में अक़ीदो सिखूं त नबी जो अदब छा आहे,
अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत जेड़ी तरह इंसान ज़ात में फर्क रखियो हर इंसान जो पांचो मर्तबो एड़ी तरह अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत नबिन सगो रंग के मर्तबा अता फरमाया सुभान अल्लाह। पर नबूवत जे मर्तबो वो आ जिनके गैर नबी न तो पहुंची सके। अल्लाह तबारक तआला नबी करीम अलैहिस्सलाम अस्सलाम ने ज़ात बरकत के वो शान अता फरमायो वो मर्तबो अता फरमायो जो को पे नबी उनन जे फजीलत जे बराबर ना है। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गौसिया, उलमा अहले सुन्नत। जिंदाबाद। बहरहाल अल्लाह तबारक तआला पंहिंजनि प्यारनि खे वॾो शान अता फरमायो। किन माण्हुनि जे ज़हन जे अंदर इहो हूंदो आहे त आम माण्हू बल्कि माज़अल्लाह वली सबोरा बल्कि माज़अल्लाह अंबिया ई बराबर आहे। हालांकि अल्लाह तबारक तआला जो शान नबियुनि खे अता फरमायो गैर नबी खे अता न फरमायो। खुदा जी ज़ात जेको वली खे शान अता फरमायो आम माण्हू खे उहो शान वो क़ुर्ब खुदा जो हासिल न हूंदो आहे। इहो बि अल्लाह तबारक तआला जो हिकिड़ो क़ाइदो आहे त जेको बि वली हूंदो आहे उहो इल्म खां ख़ाली न हूंदो आहे। उलमा किराम फरमाईंदा आहिनि त वली भले उहो ज़ाहिरी मदारस में मदरसनि में न पढ़ियो हुजे, भले उन सर्फ नहव फ़िक़ह जा किताब न पढ़िया हुजे, पर जॾहिं अल्लाह तबारक तआला उनखे साहिब विलायत अता फरमाईंदो आहे करण फरमाईंदो खुदा जी ज़ात उनखे इल्म लुदनी अता फरमाईंदो। यानी बे इल्म जाहिल कॾहिं बि वली नथो थी सघे। जाहिल वली इन जे करे न थींदो त उहो अल्लाह तबारक तआला जे अहकामनि ते हली न सघंदो। वो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत जे शरीयत पाक ते अमल न करे सघंदो। जंहिंजो शरीयत पाक ते अमल न हूंदो, जेको इमाम अल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत जी गुलामी इख्तियार न कंदो वो कॾहिं बि वली न थी सघंदो। ऐं उन्हनि जी गुलामी उहो इख्तियार कंदो जंहिंखे अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत शरीयत जो इल्म अता फरमायो। सुभान अल्लाह। हत्ता के खुदा पंहिंजे हबीब इमामुल अंबिया सय्यदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत के वो शान अता फरमायो जो अल्लाह जे नबियुनि बि उन्हनि जी गुलामी इख्तियार कई। सुभान अल्लाह। वली त वली, सहाबा त सहाबा, अहले बैत गौस खुतबत पंहिंजी जाइ ते, पर नुबुवत जेको अल्लाह तबारक तआला वॾी मंजिल मर्तबो पंहिंजी मखलूक में रखियो नबियुनि सगोरन ते सय्यदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत जी गुलामी इख्तियार कई। सुभान अल्लाह। किताब लिखंदा तो सय्यदना इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत जेके जलीलुल क़द्र नबी थी गुज़रिया आहिनि ऐं नबी आहिनि। अल्लाह तबारक तआला उन्हनि खे वॾो मर्तबो अता फरमायो आहे। खुदा जी ज़ात उन्हनि खे उहो मर्तबो अता फरमायो आहे सय्यदना इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत खे जो मलाइका बि इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत लाइ आया। सुभान अल्लाह। खुदा जी ज़ात जो शान मलाइका जेका अल्लाह तबारक तआला जी नूरानी मखलूक है। मलाइका जे बारे में अक़ीदो इहो आहे त न मलाइका मुज़क्कर आहिनि न मुअन्नस आहिनि। खुदा जी ज़ात सां नूरानी मखलूक आहिनि। सिज ते 360 मलाइका आहिनि मुक़र्रर थियल। एक मलाइका अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत खां इजाज़त वठी करे इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकत जी बारगाह में हाज़िर थियो। सिज जी ते उन जी ड्यूटी खुदा खां इजाज़त वठी करे अल्लाह जे नबी जी ज़ियारत लाइ ज़मीन ते आयो। सुभान अल्लाह। खुदा जी ज़ात 360 मलाइका सिज ते मुक़र्रर कर फरमाया है। उन मलाइका सय्यदना इदरीस अलैहिस्सलातु जी ज़ात बरकत जे बारगाह में हाज़िर थी अर्ज़ कयो त मां तव्हांजी ज़ियारत लाइ आयो आहियां। उन्हनि जेको आहे सिज जे बारे में कुझु पुछो ऐं आख़िरकार उन्हनि इहो चाहियो त मां सिज खे ॾिसां यानी उते वञी। पाण इहो इरशाद फरमायो त सिज जी तपश ज़मीन ते एतिरी आहे त उन जी तपश सिज वटि छा हूंदी। अल्लाह तबारक तआला जे हुक्म सां पाण सिज वटि तशरीफ़ फरमा थिया। खुदा जी ज़ात जो शान सिज में शा त फशा, पर खुदा जे नबीअ जो इहो शान आहे जो पाण सिज जे समूरन तबक़नि जी ज़ियारत करण फरमायो। सुभान अल्लाह। जॾहिं वापस तशरीफ़ फरमा थिया अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत जी तरफ़ खां इहो इरशाद थियो त हिन खां बाद तव्हांजी कहिड़ी तमन्ना आहे, तव्हांजी कहिड़ी आरज़ू आहे, ख़्वाहिश आहे।
इदरीस अलैहिस्सलातु व ज़ात बरकत खुदा जी ज़ात के अर्ज़ कयो त मां चाहियां तो त मुंहिंजो रूह मुंहिंजे जिस्म खां कब्ज़ कयो वञे ऐं उन खां बाद मुंहिंजो रूह मुंहिंजे जिस्म में वापसि मोटायो वञे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत जो मलकुल मौत खे हुकुम थियो त इदरीस अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात बरकत जो मुबारक रूह उन्हनि जे जिस्म अतर खां ॿाहिरि कढियो ऐं उन खां बाद उन्हनि जे जिस्म अतर में वापसि मोटायो। ख़ुदा जी ज़ात जे हुक्म सां मलकुल मौत हाज़िर थियो। अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां इदरीस अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात बरकत जो मुबारक रूह उन्हनि जे जिस्म खां ॿाहिरि कढियो वियो, वरी ख़ुदा जे हुक्म सां उन्हनि जे जिस्म अतर में वापसि मोटायो वियो। सुभान अल्लाह। ख़ुदा जी ज़ात इरशाद फरमायो त हाणे तुंहिंजी तमन्ना तुंहिंजी ख़्वाहिश कहिड़ी आहे? इदरीस अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात बरकत अर्ज़ कयो त मां चाहियां थो त जहन्नम ॾिसां, जहन्नम यानी दोज़ख ॾिसां। हालांकि जहिड़ी तरह उलमा किराम फरमाइनि था त जन्नत 7 आसमाननि जे मथां आहे, यानी पहिरियों ॿियों टियों चौथों पंजों छहों सतों आसमान उन खां बाद जन्नत आहे। अहिड़ी तरह 7 आसमान आहिनि, अहिड़ी तरह 7 ज़मीनूं आहिनि। यानी असांखे त ज़मीन जो सिर्फ़ मथाशरो तो नज़र अचे, पर ख़ुदा जे हुक्म सां कुरान पाक हदीस में साबित आहे त जहिड़ी तरह 7 आसमान आहिनि अहिड़ी तरह 7 ज़मीनूं आहिनि। 7 ज़मीनुनि जे हेठां तहत सरा में जहन्नम मौजूद आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबियुनि सगोरनि खे शान अता फरमायो, जहिड़ी तरह इमामुल अंबिया अलैहिस्सलातु व ज़ात बरकत खुदा ये शान फरमायो था जो मेराज जी रात जन्नत में ॾिसण फरमायो ऐं जहन्नम में ॾिसण फरमायो। हालांकि जन्नत 7 आसमाननि खां मथे ऐं जहन्नम 7 ज़मीनुनि जे हेठां तहत सरा में अंदर मौजूद आहे। खुदा जी ज़ात जे हुक्म सां जन्नत हिन वक़्त मौजूद आहे, अहिड़ी तरह जहन्नम में मौजूद आहे। इदरीस अलैहिस्सलातु व ज़ात बरकत अल्लाह तबारक व तआला के अर्ज़ कयो त मां जहन्नम ॾिसण चाहियां थो। खुदा जी ज़ात जे हुक्म सां जहन्नम जो दारोगो बारगाह इदरीस अलैहि ज़ात बरकत जी बारगाह में हाज़िर थियो। अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां उन्हनि जहन्नम ॾिठो। उन खां बाद खुदा जी ज़ात उन्हनि खां इहो पुछो त हाणे तव्हां छा था चयो, छा थो चाहे? इदरीस अलैहि ज़ात बरकत अर्ज़ कयो त मां चाहियां थो त जन्नत में दाख़िल थियां, यानी जन्नत ॾिसां। सुभान अल्लाह। खुदा जी ज़ात मलाइके हुकुम फरमायो जन्नत जे, फौरन इदरीस अलैहि ज़ात बरकत जन्नत जे अंदर दाख़िल थिया। सुभान अल्लाह। यानी अल्लाह तबारक व तआला जो हुक्म सां उनजो रूह भी कब्ज़ कयो वियो, मुबारक जिस्म जे अंदर मोटायो वियो, जहन्नम में ॾिसण फरमायो। उन खां बाद जन्नत जे अंदर दाख़िल थिया। कुछ वक्त गुज़रियो, मलाइक बारगाह में हाज़िर थियो। मतलब इहो अर्ज़ की तव्हांजी जन्नत मां ॿाहिरि वञण जो हुकुम आहे। त हाणे मतलब तव्हां तशरीफ़ फरमा थियो, जन्नत ॾिठव, पाण फरमायो त मां जन्नत मां वापसि न वेंदुसि। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत जो हुकुम आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर जान मौत जो ज़ाइक़ो चखंदड़ आहे। मां मौत जो ज़ाइक़ो चखी चुको आहियां। जहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला खे अर्ज़ करे पाण इहो घुरियो हो त मुंहिंजो रूह कब्ज़ कयो वञे, उन खां बाद मुंहिंजे जिस्म में वापसि मोटायो वञे। ॿियो ख़ुदा जी ज़ात जो कहिड़ो हुकुम आहे? इम मिनकुम इल्ला वारिदुहा, तव्हां मां हर हिकु शख़्स जहन्नम जे मथां उनखे ज़रूर गुज़रणो आहे। सुभान अल्लाह। जंहिंजी तफ़सीर में उलमा किराम इहो फरमाईंदा आहिनि त पुल सिरात जेका तलवार खां वधीक तेज़ ऐं वार खां वधीक सनी आहे। जेकॾहिं को शख़्स जन्नत में वञणु चाहींदो, जंहिंखे जन्नत में वञणो आहे, उनखे ज़रूर पुल सिरात में क्रॉस करणो आहे। इहो ख़ुदा जी ज़ात जो फ़ैसिलो आहे ऐं अल्लाह जी ज़ात जो फ़ैसिलो आहे त इमिनकुम, तव्हां मां जेको बि आहे उनखे जहन्नम तां गुज़रणो आहे। इदरीस अलैहि ज़ात बरकत इरशाद फरमायो त जहन्नम में मां ॾिसी छॾियो। टियों ख़ुदा जी ज़ात जो फ़ैसिलो इहो आहे त जेको जन्नत में दाख़िल थियो, अल्लाह तबारक व तआला जो कानून आहे, वो जन्नत मां त निकिरंदो। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में इरशाद फरमायो वमा हुम अन्हा बिमुखरजीन, इहे यानी जेके जन्नती आहिनि उहे जन्नत मां ॿाहिरि न कढिया वेंदा। सुभान अल्लाह। त मतलब त इदरीस अलैहि ज़ात बरकत जेको मलाइक खे बयान फरमायो, इरशाद फरमायो, उन मां इहो साबित कयूं त ख़ुदा जा टई वाइदा पूरा थी विया। रूह कब्ज़ करण वारो वाइदो पूरो थी वियो, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत वारो वाइदो पूरो थी वियो।
अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत जो वाइदो त हर एक शख्स जहन्नम मां गुज़रंदड़ वो वाइदो पूरो थी खुदा जी ज़ात जो वाइदो त जेको जन्नत में दाखिल थियो उनके जन्नत मां नाहे निकरो हाणे मां जन्नत मां न निकरंदुसि मलाइका अर्ज़ कयो तो तमा जन्नत में की रही सको था मतलब त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत जो फैसलो आ त जेस ताईं सय्यदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जन्नत में न रहंदा एस ताईं ॿियो शख्स जन्नत में न रहंदो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला उनके वॾो मर्तबो अता फरमायो आ जो क़यामत जे ॾींहुं जन्नत में इमामुल अंबिया अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत खां अॻु को बि शख्स दाखिल न थींदो सुभान अल्लाह हत्ता के सय्यदना बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु जन जेके नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत जा गुलाम आहिनि उलमाए किराम फरमाइनि था हदीस पाक में साबित आहे त जन्नत में पहिरियों उहे दाखिल थींदा पर उन्हनि जो दाखिल थियण इमामुल अंबिया सय्यदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जे गुलामी में हूंदो जहिड़ी तरह गुलाम के जानवर जी बाग वठी करे अॻियां हलंदो आहे अहिड़ी तरह सय्यदना बिलाल रज़ियल्लाहु तआला बारगाह रिसालत में हाज़िर हूंदा सय्यदुल अंबिया अलैहिस्सलात बरकत जे गुलामी में उन्हनि जे अॻियां गुलामनि वांगुरु थी करे जन्नत में दाखिल थींदा त बहरहाल मलाइका इहो अर्ज़ कयो त उन्हनि खां सवाइ उन्हनि खां अॻ में को बि जन्नत में रही नथो सघे त इदरीस अलैहिस्सलाम जी ज़ात ख़ुदा जा नबी आहिनि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे इल्म अता फरमायो आहे इरशाद फरमाइनि था त जन्नत जे अंदर होरू रहन थियूं जन्नत जे अंदर ग़िलमान रहन था उहे जो रहन था उहे जो नबी करीम अलैहिस्सलात बरकत खां अॻु जन्नत जे अंदर मौजूद आहिनि त मलाइका अर्ज़ कयो त होरू ऐं जेके ग़िलमान आहिनि उहे नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जी ग़ुलामी इख्तियार करे जन्नत में रही आहिनि त पाण इहो इरशाद फरमायो त मां बि अल्लाह जे हबीब जो गुलाम थी करे जन्नत में रहंदुसि सुभान अल्लाह त अल्लाह तबारक व तआला जो हुकुम थियो त इदरीस अलैहिस्सलाम ज़ात बरकत हाणे जन्नत में रहंदा इन में साबित थियो त अल्लाह जा जेके नबी आहिनि इदरीस अलैहिस्सलाम वस्सलाम जी ज़ात बरकत अल्लाह तबारक व तआला जा नबी आहिनि तंहिंजे बावजूद नबी करीम अलैहिस्सलाम वस्सलाम जी ज़ात बरकत जी गुलामी इख्तियार कई सुभान अल्लाह ऐं अल्लाह तबारक व तआला नबिन सगोरन के ज़रिए असांखे अदबी सेखारियो आहे ऐं अदबी दीन इस्लाम असांखे सेखारियो आहे इन जे करे असां ते लाज़िम आहे त जहिड़ी तरह नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जी मोहब्बत असांजे सीननि जे अंदर मौजूद आहे असां उन्हनि जी ताबेदारी जी दावा कयूं था अल्लाह जे फरमाननि ते हलूं था अहिड़ी तरह असां ते लाज़िम आहे त इमामुल अंबिया सय्यदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जो अदब असांजे दिलनि जे अंदर मौजूद हुजे तो खुदा जी ज़ात कुरान पाक के अंदर मुसलमानन के अदब सिखारियो मूसा अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत जॾहिं वादी मुक़द्दस तुवा ते विया आहिनि त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत जो हुकुम थियो आहे फखला न अलैका इन्नहु बिल वादिल मुक़द्दस तुवा तव्हां पंहिंजी जुतियूं मुबारक लायो छो त तव्हां तुवा जी मुक़द्दस वादी में आहियो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकत मूसा अलैहिस्सलात जी ज़ात बरकत नबी आहिनि रसूल आहिनि खुदा जी ज़ात जो हुकुम थियो आहे त तुवा जी मुक़द्दस वादी में जॾहिं तव्हां तशरीफ़ फरमा थियो त तव्हां पंहिंजूं नालैन मुबारक जुतियूं मुबारक लाहियो सुभान अल्लाह इन आयत जे तफ़सीर में तफ़सीर जलालैन जेको मशहूर तफ़सीर आहे उन जे हाशिए में लिखनि था त मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत खे इहो हुकुम थियो यानी जुतियूं मुबारक लाहिण जो इन जे करे त जुती लाहिण में तवाज़ो निवड़त ऐं हुस्न अदब यानी सोहणो अदब त अल्लाह तबारक व तआला क़यामत ताईं मुसलमाननि खे अदब सेखारियो पर अल्लाह तबारक व तआला हर नबी खे पंहिंजो शान अता फरमायो मूसा अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत तुवा जी मुक़द्दस वादी ते वञनि था त खुदा जो तो हुकुम थे त तव्हां पंहिंजो नाले मुबारक लाहियो पर ये नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बरकत मेराज जी रात अर्श ते तशरीफ फरमा थियनि था त अल्लाह तबारक व तआला जो हुकुम तो थे त पंहिंजो जुतियूं मुबारक न लाहियो ऐं पंहिंजे जुतियुनि मुबारकनि जी जेका दज़ मुबारक उन सां अर्श खे शरफ अता फरमायो यानी तव्हांजी जुती मुबारक अर्श मुबारक ते घुमे त अल्लाह तबारक व तआला जे अर्श शरफ हासिल सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया उलमाए और सुन्नत
सुभान अल्लाह। बहरहाल अदब सिखो ऐं उन्हनि जी मजलिस उन्हनि जी महफ़िलूं इख्तियार कयूं, उन्हनि जा किताब पढ़ूं जिन असांखे अदब जो तरीक़ो सेखारियो आहे। बा अदब बा नसीब हूंदो आहे, बे अदब जेको हूंदो आहे उहो बेनसीब हूंदो आहे। ऐं ख़ासि करे असां पाण बि अहिड़नि माण्हुनि खां बचूं जेके गुमराह आहिनि, जंहिंजो अक़ीदो अल्लाह तबारक तआला जी ज़ात वक़्त जे बारे में दुरुस्त न आहे, अल्लाह जे हबीब जे बारे में जंहिंजा अक़ाइद दुरुस्त न आहिनि, उन्हनि खां परे रहूं। अहिड़ी तरह अहिड़नि किताबनि खे न पढ़ूं जंहिंमें अल्लाह तबारक तआला जे हबीब जे गुस्ताखनि जूं ॻाल्हियूं मौजूद आहिनि। आम माण्हुनि खे इन खां मना कई वेंदी, छो त आम ज़हन कॾहिं कॾहिं गुमराहनि जे चंबे में अची वेंदो आहे ऐं गुमराह थी वेंदो आहे। अल्लाह तबारक तआला असांखे पंहिंजी पनाह में रखे, छो त अक्सर मुस्लमान सदाईंदा नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत माज़अल्लाह तान कंदा आहिनि। ख़ासि करे इल्म ग़ैब ते उन्हनि जो ज़ोर हूंदो आहे त अल्लाह जे हबीब खे माज़अल्लाह इल्म ग़ैब न आहे। हालांकि असां अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे त अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत सय्यदुल मुरसलीन अलैहिस्सलाम वस्सलाम जी ज़ात बरकत के मा कान व मा यकून, जेको कुछ थियो ऐं जेको कुछ थींदो, हर शइ जो इल्म अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत खे अता फरमाए छॾियो आहे। हत्ता कि जॾहिं अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत पंहिंजे दीदार सां इमामुल अंबिया अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत के मेराज जी रात मुशर्रफ फरमायो त ॿी कहिड़ी शइ आहे जेका अल्लाह जे हबीब खां ॿुधी थी सघे। मतलब त हर शइ अल्लाह जे हबीब लाइ ख़ुदा अयां ज़ाहिर करे छॾी आहे। फ़र्क़ इहो आहे त अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत के इल्म ग़ैब ज़ाती आहे ऐं अल्लाह जे हबीब खे जेको इल्म ग़ैब आहे वो ख़ुदा जी ज़ात जे तरफ़ां अता कया। मेराज जी रात जॾहिं असां इहे हदीसूं बयान कंदा आहियूं त नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत आसमाननि ते तशरीफ़ फरमा थिया। जिब्रील दसे रहियो आहे, हे अल्लाह जा फलाणा नबी आहिनि, हिननि खे सलाम कयो, हिननि सां मिलो। त अक्सर माण्हू गुमराह माण्हुनि खे गुमराह करणु चाहींदा आहिनि त ॾिसो माज़अल्लाह अल्लाह जे हबीब खे, अल्लाह जे रसूल खे माज़अल्लाह इल्म न हुयो त हे कहिड़ो नबी आहे। जिब्रील अलैहिस्सलाम खे ॿुधाइनि था हे फलाणो नबी आहे, ये फलाणी जाइ आहे, हे फलाणो नबी आहे, हिन सां मिलो, हिनखे सलाम कयो। त बहरहाल इनमां माज़अल्लाह उहे दलील वठंदा आहिनि त अल्लाह जे हबीब खे इल्म न हुयो। हालांकि अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत सय्यदुल अंबिया अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत खां का बि शइ ॿुधी न रखी आहे। सुभान अल्लाह। हर शइ जो इल्म अल्लाह तबारक तआला उन्हनि खे अता फरमाए छॾियो। ऐं उलमा अहले सुन्नत इहो जवाब ॾींदा आहिनि त नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत जो सुवाल करणु या जिब्रील जो ॿुधाइणु इहो हरगिज़ इन ते दलालत नथो करे त जेकॾहिं को शख्स कंहिं शइ जो सवाल करे त असां हुनखे चऊं त तोखे हिन जो इल्म न आहे, इन जे करे सवाल करे। मतलब त सुवाल अदम इल्म जे न हुजण ते दलालत न कंदो। ऐं दलील काफ़ी दलील आहिनि। अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत जी बारगाह में मलाइका हाज़िर थींदा आहिनि। ख़ुदा जी ज़ात उन खां पुछंदो आहे। अल्लाह तबारक तआला जी बारगाह में जॾहिं मलाइका हाज़िर थींदा आहिनि त ख़ुदा जी ज़ात उन खां पुछंदो आहे त मिन ऐन जिअतुम, तव्हां किथां आया आहियो। हालांकि ख़ुदा जी ज़ात खां का बि शइ ॻुझी न आहे। अल्लाह तबारक तआला छो थो सवाल करे मलाइकनि खां मिन ऐन जिअतुम, किथां आया आहियो। ॿियो सवाल थींदो आहे कैफ़ वजदतुम इबादी, मुंहिंजे बारनि खे तव्हां कीअं लॻो। अल्लाह तबारक तआला जी बारगाह में मलाइका हाज़िर थियनि। ख़ुदा तो पुछे त किथां आया आहियो। ख़ुदा तो पुछे त मुंहिंजनि बाननि खे कीअं लधव। मलाइका अर्ज़ कनि त वयासीं बि नमाज़ पा पढ़नि, वापसि मोटियासीं बि नमाज़ पा पढ़नि। त ख़ुदा जी ज़ात जॾहिं मलाइकनि खां सवाल थो करे पुछे त मुंहिंजनि बाननि जो छा हाल हुयो, तव्हां किथां आया हो, त इहो हरगिज़ इन ते दलालत नथो करे त ख़ुदा जी ज़ात खे माज़अल्लाह इल्म न हुयो। यही तरह अल्लाह तबारक तआला की ज़ात बरकत कुरान पाक के अंदर इन जिक्र आ। खुदा जी ज़ात मूसा अलैहिस्सलाम की ज़ात बरकत का पूछे तो वमा तिलका बियमीनिका या मूसा, ए मूसा तुझे हाथ में छा है। हालांकि अल्लाह तबारक तआला का पीछे गुजी ना है। लठ जे कने के शख्स जे हाथ में आहे
ऐं तव्हां या असां ॾिसूं था त हुन शख़्स जे हथ में लठ आहे, तंहिंजे बावजूद जेकॾहिं को सवाल थो करे त छा पुछंदड़ खे ईअं चइबो त तोखे ख़बर न हुई त हिन जे हथ में लठ आहे या न? ख़ुदा जी ज़ात खे इल्मु हुयो त मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत खे हथ में लठ आहे, तंहिंजे बावजूद अल्लाह तबारक तआला सवाल थो करे त वमा तिल्क बियमीनिक या मूसा, ए मूसा तुंहिंजे हथ में छा आहे? क़ाल ही असाया, असु करे त हीअ मुंहिंजी लठ आहे, यतवक्कउ अलैहा, मां इन ते टेकरींदो आहियां ऐं मां इन सां पंहिंजे बकरनि लाइ पन छाणींदो आहियां ऐं मुंहिंजे लाइ इन में ॿिया बि घणा ई कम आहिनि। सुभान अल्लाह। मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात अल्लाह तबारक तआला खे ईअं अर्ज़ न कयो ख़ुदा जी ज़ात तव्हांखे इल्मु आहे तोखे त मुंहिंजे हथ में छा आहे, पर अल्लाह तबारक तआला जो हुकुम थो थिए त हे मूसा तुंहिंजे हथ में छा आहे? ख़ुदा जी ज़ात जे हुकुम सां अर्ज़ था कनि त इहा मुंहिंजी लठ आहे, इन ते मां टेकरींदो आहियां, बकरनि लाइ पण छाणींदो आहियां, इन तरह ॿिया बि मुंहिंजा काफ़ी कम आहिनि। सुभान अल्लाह। दिन मां साबित थियो त अल्लाह तबारक तआला जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत खां पुछे थो ऐं उहे जवाब ॾियनि था, हिते इन मां को बि शख़्स जो दलील नथो वठी सघे त माज़अल्लाह ख़ुदा जी ज़ात खे इल्मु न हुयो। इन मां साबित थियो त सुवाल करणु अदम इल्म ते दलालत न कंदो आहे त को शख़्स जेकॾहिं सवाल थो करे त हुनखे इल्मु न हूंदो। बहरहाल असां अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे त अल्लाह तबारक तआला जी ज़ात बरकत नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत जो शान अता फरमायो त ख़ुदा जी ज़ात इल्म ग़ैब उन्हनि खे अता फरमायो आहे। सुभान अल्लाह। ऐं क़ुरान पाक ऐं अहादीस में साबित आहे, हालांकि क़ुरान पाक में खुद इल्म ग़ैब मौजूद आहे, ग़ैबी ख़बरूं मौजूद आहिनि। जेकॾहिं उन जो को इनकार करे थो त अल्लाह जो नबी ग़ैब नथो ॼाणे तो अल्लाह जे हबीब जे ते नाज़िल थियल क़ुरान पाक जो इनकार करे रहियो आहे, छो त क़ुरान पाक में इल्म ग़ैब मौजूद आहे ऐं उहो क़ुरान पाक असांखे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत ॿुधायो। ऐं नबीयुल लफ़्ज़ जी माना ई आहे जेको ग़ैब जी ख़बर ॾींदड़ हुजे, यानी नबी जेको अरबी लफ़्ज़ आहे उन जी माना ई आहे ग़ैब जूं कुझ जूं ख़बर ॿुधाईंदड़। अल्लाह तबारक तआला नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत जे ज़बान मुबारक सां जेकी भी ख़बरूं सहाबा किराम के बयान फरमायूं वो थियो आहे ऐं क़यामत ताईं जेकी भी ग़ैबी ख़बरूं इरशाद फरमाए थो अल्लाह तबारक तआला जी तरफ़ां वो ज़रूर थींदो। सुभान अल्लाह। त मतलब त इहो साबित थियो त अल्लाह तबारक तआला नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत खे वॾो शान अज़मत अता फरमाई आहे ऐं असां ते उन्हनि जी ताज़ीम ऐं उन्हनि जी तौक़ीर लाज़िम आहे। क़ुरान पाक में अल्लाह तबारक तआला इन जो हुकुम फरमायो। सुभान अल्लाह। त मतलब त असां अक़ाइद दुरुस्त रखूं, पाण अक़ीदो दुरुस्त सिखूं ऐं पंहिंजी औलाद खे बि सही अक़ीदा सेखारियूं। ईअं न थिए त क़यामत में असांखे सवाल थिए त तव्हां पंहिंजी औलाद खे छा सेखारियो, छो त हदीस पाक मशहूर आहे त तमाम हर हिकु निगहबान आहे ऐं उन खां उनजे राय जे बारे में सवाल थींदो, यानी वालिदैन खां औलाद जे बारे में सवाल थींदो त तव्हां पंहिंजी औलाद खे छा सेखारियो, छा इल्म दीन सेखारियो, छा अल्लाह जी फरमाबरदारी उन्हनि खे सेखारियो, अल्लाह जी ज़ात ऐं सिफ़ात जे बारे में अक़ाइद सेखारियो, छा अल्लाह जे हबीब जे बारे में अक़ाइद सेखारियो, छा सहाबा किराम जे बारे में उनखे अक़ाइद सेखारियो, छा क़ुरान पाक जे बारे में अक़ाइद सेखारियो, छा उन्हनि खे सेखारियो त जन्नत में छा आहे, क़ब्र में कहिड़ो सवाल जवाब थींदो ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत जी अदना बेअदबी मुसलमान खे कहिड़ी जाइ ते पहुचाए थी, इहे सवाल ज़रूर असां खां थींदा। त मतलब त इन मां इहो साबित थियो त जेकॾहिं असां चाहियूं था अल्लाह जी मोहब्बत असांजी दिलनि में आहे, अल्लाह जे महबूब जा जेकॾहिं असां महबूब थियणु चाहियूं था त शरीयत पाक ते असां पाण बि अमल कयो ऐं कोशिश असांजी इहा हुजे त पाण बि इल्म दीन सिखूं ऐं पंहिंजी औलाद खे बि इल्म दीन सेखारियूं ऐं उहे अक़ाइद पंहिंजी औलाद खे सेखारियूं जंहिंसां उन्हनि जे दिलनि में अल्लाह जे महबूब जी मोहब्बत, उन्हनि जी अज़मत ऐं उन्हनि जो शान उन्हनि जे दिलनि जे अंदरि समाइजी वञे। सुभान अल्लाह। जेकॾहिं उन्हनि जे दिलनि में ख़ुदा जे महबूब जी मोहब्बत अज़मत शान अचे वियो त उन खां बाद उनखे को बि गुमराह न करे सघंदो। ऐं कोशिश इहा हुजे त हतल मक़दूर जेतिरो असां खां थी सघे त पंहिंजे दोस्तनि अहबाबनि पंहिंजे औलाद खे अहिड़नि शख़्सनि खां परे रखूं जिन जी सोबत जेको आहे उन्हनि खे ख़राब करे छॾे, छो त सोबत जो तमामु घणो असर थींदो आहे। जहिड़ी तरह अल्लाह जे सालिह कामिल वाने जी सोबत जो असर इंसान ते थींदो आहे, एॾी तरह बदकार, फाजिर, गुमराह, बेदीन
बद मज़हब जो ज़रूर इंसान ते असर थींदो त मतलब त असांजी कोशिश इहा हुजे त पाण खे बि सुधारियूं ऐं पंहिंजी औलाद खे बि सिर्फ़ दुनिया जे मालो मिल्कियत जे कढ न हुजूं छो त दुनिया फानी आहे ऐं हर हिक खे ई जहान छॾणो आख़िरत ई आहे ऐं आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया का बि शइ न आहे ऐं दुनिया खे असां जॾहिं हुनजी मोहबत असांजे दिलि जे अंदरि न हूंदी त असांजी दुनिया बि बहितर थींदी आख़िरत बि बहितर थींदी छो त दीन इस्लाम ते जॾहिं असांजो अमल हूंदो अल्लाह तबारक तआला जी फरमाबरदारी हूंदी अल्लाह जे हबीब जी फरमाबरदारी हूंदी त असांजो ईमान असांजो अक़ीदो अल्लाह तबारक तआला असांजी दुनिया में बहितर करणु फरमाईंदो ऐं असांजी आख़िरत बि दुआ कयो त अल्लाह तबारक तआला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह।